तुसी जो असांजो अॻवान आहे उहो ग़रीब पढ़ियत माण्हू आहे, हुन पंहिंजे घर ते ठाराहियो पिए। उहो रोज़ पुलिस वारा मोटरसाइकिल वारा बि अचनि था, को 10,000 भत्तो घुरे थो, को 15,000 घुरे थो, कॾहिं मोबाइल खाए था अचनि त 20,000 ॾियो। अहिड़े हिसाब सां हिननि जा जेके रोज़ जी गुंडागर्दी दहशतगर्दी, असां SSP DIG ऐं IG सिंध खे अपील था कयूं त महिरबानी करे अहिड़े क़िस्म जा गुंडा जेके आहिनि पुलिस अफ़सर उहे सिंधी आबदनि खां हटाया वञनि। महिरबानी करे इन्हनि जे मथां गौर ऐं वीचार कयो वञे। करे थो, गुंडागर्दी करे थो, मंशात हलाए थो, जुआ जूं टिकरियूं हलाए थो, फांसी जे अॾनि तां भत्ता वठे थो, उन मां हुनजो हाव नथो भरिजे, उन मां हुनजी दिलि नथी भरिजे। कादिर नगर में जिते 5,000 घर आहिनि, 3,000 घर आबाद आहिनि, उते अची कब्ज़े जे आड़ में कब्ज़े जो नालो वठी माण्हुनि खां 15,000 भत्तो उगाड़े थो। 15,000 भत्तो नथो जेको ॾेई सघे ग़रीब, जेको 5,500 पघार दिहाड़ी खणण वारो माण्हू 15,000 काॾों ॾींदो। उहो जॾहिं एहतिजाज करे थो या मज़ामत करे थो या नथो ॾियण जी पोज़ीशन में आहे त उनखे खणी डाले में, पुलिस डाले में विझी उछलाए छॾण या उनखां पैसा वठी ज़ोरी छॾणु, इन सॼे मामलनि जे ख़िलाफ़ु असां एहतिजाज